अस्सलाम वालेकुम। सुबह STV न्यूज़ आऊं वली मोहम्मद जाड़ो नज़र विझूं दड़ो खां हिन रिपोर्ट ते नाज़रीन दड़े में माज़ूर ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल ग़रीब माण्हुनि खे इलाज जूं मुफ़्त सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़ाइम अल नईम डिसेबल किड्स गाइड सेंटर दड़ो तरफ़ां साफ़ियुनि जे मान में आजाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते आजिया खे ख़िताब कंदे अल नईम किड्स गाइड सेंटर जे सरपरस्त अकरम अब्बासी चयो त दड़े शहर में माज़ूर ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करण ऐं मुआशरे में आम माण्हुनि जी ज़िंदगी गुज़ारण लाइ पंहिंजी मदद पाण तहत डिसेबल सेंटर क़ाइम कयो वियो आहे, जिते माज़ूर ॿारनि खे तइलीम ऐं रांदियुनि जा मौक़ा फ़राहम कया वञनि था, जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल ग़रीब ऐं बेसहारा माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ मुख़्तलिफ़ बीमारी जूं तबी कैंपूं लॻाए रहिया आहियूं, जिते मरीज़नि जो मुफ़्त इलाज करण सां गॾोगॾु खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं। हुन चयो त ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जी ख़िदमत करे सुकून मिले थो, जॾहिं त ॿियनि माण्हुनि खे बि अहिड़नि कमनि में अॻियां अचणु घुरिजे। उन मौक़े ते तक़रीब में अवामी प्रेस क्लब जो सदर तलात भट्टी, ग़ुलाम मुस्तफ़ा कच्ची, मंठा ठारानी सईद, GM शाह, दोदो सुमरो, सूफ़ी सारंग शाह, अज़ीज़ सोलंगी, ग़ुलाम कादिर सुमरो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।